सक्सेस ऐं कामयाबी ते लिखियल किताबनि मां 5 बेहतरीन लेसन्स ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। नंबर 1 आहे गोल। गोल जेको ज़िंदगी में तमामु अहमियत रखे थो। तव्हांजी ज़िंदगी जो गोल हुजणु घुरिजे जंहिंखां तव्हां बिल्कुलु वाक़िफ़ु हुजो ऐं तव्हांजी ज़िंदगी जी हर मूवमेंट हर हरकत तव्हांखे पंहिंजे गोल ॾांहुं मूव करे। नंबर 2 आहे ॿियनि जे तजुर्बे मां सिखो। जंहिंसां तव्हांजो वक़्तु बचंदो ऐं तव्हां पॉज़िटिव निगेटिव पासनि खां वाक़िफ़ु हूंदो। उन जे करे तव्हांखे ॿियनि जे तजुर्बनि मां सिखणु घुरिजे। नंबर 3 आहे कुझु टाइम लाइ ग़ाइबु थी वञो। दोस्तो यादि रखो, जेकॾहिं ज़िंदगी में कुझु करिणो आहे पंहिंजे मक़सद जे लाइ, कुझु टाइम जे लाइ ग़ाइबु थी वञो ऐं ख़ामोशी सां ज़बरदस्त नमूने सां तयारी कंदा रहो। नंबर 4 आहे ॿियनि खे नज़रअंदाज़ कयो। ॿियनि खे नज़रअंदाज़ करण मां मुराद आहे ज़िंदगी जूं अहिड़ियूं खोड़ एक्टिविटीज़, अहिड़ियूं खोड़ शयूं आहिनि जिन खे छॾिणो पवंदो। अहिड़े फज़ूल माण्हुनि खे छॾिणो पवंदो ऐं पंहिंजनि बहाननि खे बि छॾिणो पवंदो। पंहिंजा जेके बहाना आहिनि, अॼु तबियत सही कान्हे का, अॼु मूड सही कोन्हे को, अॼु मूंखे जेको सो हेॾां वञिणो आहे, अॼु होॾां वञिणो आहे, इहे सभु शयूं छॾिणियूं पवंदियूं। नंबर 5 आहे कामयाबु माण्हुनि जी ज़िंदगी खे पढ़ो। कामयाबु माण्हुनि जी बायोग्राफी पढ़ो। कामयाबु माण्हुनि जी ज़िंदगी खे ॾिसो त ज़िंदगी जे लाहड़नि चढ़नि मां उहे कीअं गुज़रिया आहिनि, त ईअं अवां कामयाबु थी सघो था। दोस्तो महिरबानी।